अस्सलाम वालेकुम दोस्तों, माय लाइफ ऑफ फ्यूजन तव्हां सां गॾु आहियां अॼु हिकु नए उनवान सां गॾु। ऐं जेको नओं उनवान आहे तव्हांजे स्क्रीन जे साम्हूं आहे। क्लास 6 में जेका शाइरी आहे, अॼु असां उन शाइरी जो मुतालियो कंदासीं त उहा कहिड़ी शाइरी आहे ऐं शाइरीअ जूं कहिड़ियूं सिन्फ़ूं आहिनि। ठीकु आहे, असां उन ते ॻाल्हाईंदासीं ऐं उन ते जेको आहे सो हलंदासीं जीअं असां ख़बर पइजी सघे त अॼु असां कहिड़ी शइ खे पढ़ूं पिया ऐं कहिड़ी खे कयूं पिया। हिकिड़ो नज़्म मां इन में कोन शामिल कयो आहे, उहो आहे सखर अचो त घुमूं शहर सखर। छाकाणि त उहो मां पहिरियों वारे लेक्चर में उन खे वाज़े करे चुको आहियां त उहो जेको आहे असां सफ़ारत में या उन जो जेको आहे ॿियनि नमूननि में अची चुको आहे। ठीकु आहे, हाणे जेको असांजो उनवान आहे अॼु तव्हांजे साम्हूं आहे, शाइरीअ जो अभ्यास क्लास 6 में लाॻापियल मश्क तव्हां सां साम्हूं अचे पियो थो। 4-5 सवाल आहिनि, उन जे मुतालिक़ ई इन मंझां ई निकितल आहिनि जेके तव्हांखे आख़िर में जवाब ॾियणा पवंदा। ठीकु आहे, असां उन ते अचूं था पंहिंजे उनवान ते ऐं उन खे थोरो सम्झण जी कोशिशि कयूं था त असां 6 शाइरी जी क्लास में जेका शाइरी आहे उन शाइरीअ में असां लाइ दर्स कहिड़ो आहे, असां लाइ नसीहत कहिड़ी आहे ऐं असांखे कहिड़े क़िस्म जी शाइरी ॿार खे पढ़ाइणी आहे ऐं सम्झाइणी आहे ऐं शाइरी जो मक़सदु छा आहे। सब खां पहिरियों हमद मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त हमद छाखे चइबो आहे। छाखे चइबो आहे हमद तव्हां पाण मूंखे ॿुधाईंदो, छाकाणि हाणे मां उन जो तव्हांजा कमेंट हींअर खां अचणु शुरू थियनि त हमद छाखे थो चइजे। ठीकु आहे, हमद जी वस्फ़ तव्हां लिखंदो हिते। अवल अला अलीम आला आलम जो धनी, कादिर पंहिंजे कुदरत सी क़ाइम आहे क़दीम, वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम, सो साराह सचो धनी, चई हमद हकीम, करे पाण करीम, जोड़ूं जोड़ जहान जी। इहा हमद अल्लाह जी तारीफ़ आहे जंहिंमें अल्लाह ताला जी तारीफ़ कई वञे, उन जी जेको वाखाण कई वञे, सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह जी वाखाण। हया नूर, बिल्कुलु तव्हां दुरुस्त फरमायो, जंहिंमें अल्लाह ताला जी तारीफ़ कई वञे उन खे असां हमद चवंदा आहियूं। जेके शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा बेत आहिनि, हमद जेको आहे उहो मां तव्हांखे पहिरियों वाज़े करे ॿुधायो आहे त कंहिं बि शाइरीअ में मुमकिन आहे। ठीकु आहे, ही बेत आहिनि, बेत में बि जेको आहे सो हमद लिखियो वेंदो आहे। मुस्तफ़ा जमाल कुंभर जंहिंमें अल्लाह जी तारीफ़ हुजे, बिल्कुलु ज़बरदस्त। वहदहू ला शरीक लहू, जॾहिं चयो जिन, तिन मञियो मुहम्मद कारणी हेजां साण हीअं, तॾहिं मंझां तन अवतड़ केन ओलियो, अवतड़ कोन ओलियो। हाणे जेको ही आहे वहदहू ला शरीक लहू, वहदहू माना अकेलो आहे, ला शरीक लहू माना को बि उन जो सानी कोन्हे, को बि उन सां गॾु शरीक कोन्हे। जॾहिं चयो जन, जंहिं इन शइ खे मञियो त अल्लाह हिकिड़ो आहे, अकेलो आहे, को उन सां गॾु शरीक कोन्हे। तिन मञियो मुहम्मद कारणी, छाकाणि त असांजो कलमो जेको आहे उहो पहिरियों आहे अल्लाह ते ऐं उन खां पोइ उन ते रसूल ते नबीअ ते माना इक़रार आहे। तिन मञियो मुहम्मद कारणी, हेजा माना ख़ुशीअ सां, दिलि सां, वज़ाहत सां मञियो, साण हीअं दिलि सां ख़ुशीअ सां मञियो त असांजो मुहम्मद जेको असांजो रसूल आहे। तॾहिं मंझां तन अवतड़ कंहिं न ओलियो, तॾहिं कंहिंखे बि माना ॾुखियाईअ में उन में धिकियो कोन वियो उन खे, छाकाणि त जिन अल्लाह ऐं संदसि रसूल जो हथ पकड़ियो से तिन जा बेड़ा पार आहिनि, उहे कॾहिं ॾुखियाईनि में कोन हूंदा, उहे कॾहिं बि जेको आहे सो परेशानियुनि में कोन हूंदा आहिनि, छाकाणि त अल्लाह जो ऐं संदसि रसूल जो उन ते हथ हूंदो आहे। वहदहू ला शरीक लहू, इहो विहाइज वीह, खटी जे हाराणी हंधि तुंहिंजो हीउ, पाणा चवंदे पीउ भरे जाम जन्नत जो। हाणे जेका हीअ न जेको हमद आहे अल्लाह जी तारीफ़ में, जेको वहदहू ला शरीक लहू, इहा ई ॻाल्हि करण जो हल, इन खां सवाइ का ॿी वाई न कजांइ, का ॿी ॻाल्हि न कजांइ, कोई ॿी रुख, ॿियो को रुख न वठिजांइ, को ॿियो तरफ़ न वठिजांइ, छाकाणि जे खटई जे हाराई, जेकॾहिं कामयाब थी वञे जे नाकाम थी वञे, हंधि तुंहिंजो इहो आहे, जॻह तुंहिंजी इहा ई आहे, वापसी तोखे हिते अचणो आहे, उन खां सवाइ ॿी का कोन्हे। हाराईंदे त बि अलाह खे यादि करणो अथई, खटींदे त बि अलाह खे यादि करणो अथई। पाणा चवंदे पीउ, जेकॾहिं पाणा चवंदे पीउ जे उन शइ खे यादि कयो त उहो पाण तव्हां चवंदा पाणा चवंदे पीउ,
भरे जाम जन्नत जो। जेके माण्हू कुफ्र में हलिया वेंदा आहिनि या जेके माण्हू शिरक में हलिया वेंदा आहिनि या जेको आहे सो किन ॿियनि कोताहियुनि में हलिया वेंदा आहिनि, त उहो अलाह साईं खे जेको आहे सो हेठि मथे करे छॾींदा, अलाह असां सां हीअं छो कयो। न, मायूसी जेका आहे न उहा कुफ्र में शामिल थी वेंदी आहे। तंहिंजे करे मायूस नाहे थियणो, कॾहिं बि हार या जीत, कामयाब या नाकाम अलाह जे हथ में आहे। ऐं ॿिन्ही शयुनि में, ॿिन्ही ॻाल्हि में जेकर असां उन्हीअ खे यादि कयासीं त उहे असांखे अलाह या संदसि रसूल जेको आहे सो असांजा भरझला थींदा। तूं चओ अलाह हिकिड़ो, वाई बि सिखो, सोई लिखियो लिख सचो अखर मन में। बस इन्हे के मुझे का वज़ाहत करने का जरूरत ही काने का। तू चो अवतर जी माना है दुखियो, दुखियो पंधु, दुखी महल, दुखे वक्त में। ठीक है। हया नूर जो सवाल है, अवतर जी माना दुखियो वक्त, दुखी महल, दुखी घड़ी। तू चो अल्लाह हिकड़ो, वाई बी में सिख, सोई लिखियो लिख सचो अखर मन में। अल्लाह हिकु आ, अल्लाह का सवाइ ॿियो केरु कोन्हे को, उन्हीअ खे ई जेको आहे असांखे ॿाॾाइणो, उन्हीअ खे ई यादि करणो। ये जेके शयूं आहिनि, इहो हमद हुयो। हमद नज़्म में बि थी सघे थो, हमद जेको आहे सो शाइरी जे सिन्फ बेत में बि थी सघे थो। ठीकु आहे। नात अची वीर ॾे सुधीर, मिठा मीर मोचारा। नात छाखे थो चइजे, उन जो तव्हां ॿुधाईंदो मूंखे त नात में कंहिंजी तारीफ़ कई वेंदी आहे। मां नथो वज़ाह कयां हिते, मां सिर्फ़ु शाइरी पढ़ां थो ऐं वज़ाहत मूंखे अॼु तव्हां ॾींदो। अची वीर ॾे सुधीर, मिठा मीर मोचारा, सुणी आह कजां काह, मिठा मीर मोचारा। कबर क्याम अंदर ॼाम, मिठा बाड़ कजां का, उते घोट कजां मोट, मिठा मीर मोचारा। मिसरी शाह चए सियाह, कामिल कल्ब उजारियो, कयां तारीफ़ तो शरीफ, मिठा मीर मोचारा। इन जी पूरी जी वज़ाहत मूंखे तव्हां ॾींदो, छाकाणि नात लिखी पई आहे। इन जी वज़ाहत मूंखे अॼु तव्हां ॾींदो। जेकॾहिं तव्हां न ॾिनी त मां आख़िर में मोटी अची करे मां इन स्लाइड ते बीहंदुमि ऐं अची इन जी तारीफ़ मां कंदुसि। हाणे आहे नज़्म, जेका क्लास 6 में शाइरी आहे। उन शाइरी मां मुकम्मल असां जाइज़ो वठंदासीं ऐं उन मुकम्मल जाइज़े में जेके अहम शयूं आहिनि उन ते पूर्ण सां ॻाल्हाईंदासीं त इन जे बाबति सवाल पूर्ण अची सघे थो, न रुगो हिते पर अॻिते बि। यानी कि आईवेज जॾहिं टेस्ट थींदी उन में मुमकिन आहे त उहो सवाल अचे। पंहिंजनि सां पेच पायूं, पंहिंजो वतन वसायूं, पंहिंजनि सां पेच पायूं, पंहिंजो वतन वसायूं, पंहिंजो वतन वसायूं, दिलि देस सां लॻायूं। हिन नज़्म जो जेको मक़सदु आहे, पंहिंजे वतन सां, पंहिंजे मुल्क सां, पंहिंजे जेको आहे सो देश सां मोहबत करणु आहे, उनखे वसाइणु आहे ऐं उन जेको आहे सो हीअ असां हटाइणो आहे। तव्हांजा कमेंट अचनि पिया, हया ख़ान ज़बरदस्त, इहा ई आहे बिल्कुलु, हया नूर बिल्कुलु, आलिया खुहारो बिल्कुलु सही, मोहम्मद असलम ज़बरदस्त। तव्हांजी पार्टिसिपेशन बिल्कुलु ज़बरदस्त आहे। तव्हां इन जी कयो पिया वेठा तारीफ़। जेका मां स्लाइड हुई उनखे बि तव्हां ॾिसी वठिजो। ठीकु आहे। सावक सिरे जी सुहिणी, बेरज जूं बहारियूं, बाझर ऐं कणक सारियूं पोखूं मिड़ई प्यारियूं, साईं कयूं सजायूं, कुड़िमिन संधियूं कमायूं। हाणे ॾिसो, हिन जेका नज़्म आहे, नज़्म जो जेको पहिरियों बंदि आहे उहो त आहे थल, जेका शुरूआती आहे, पंहिंजे वतन पंहिंजनि सां पेच पायूं, पेच माना जुड़ी वञूं, उन सां गॾु टुटूं कोन, पंहिंजो वतन वसायूं, पंहिंजे मुल्क खे वसायूं, उनखे आबाद कयूं, इन में जेको आहे सो कारोबार कयूं, इन में जेको आहे सो वधीक इनखे तरक़ी वठायूं। सावक सिरे, सिरे माना मथियों हिस्सो, यानी कि उत्तर वारो हिस्सो जेको आहे उनखे सिरो चयो वेंदो आहे। सावक सिरे जी सुहिणी, सुहिणी आहे, ख़ूबसूरत आहे, बेरज जूं बहारियूं, बेरज कहिड़ी, सखर बेराज, हितां इहो सिरे में शामिल हूंदो आहे। तंहिंजे करे चए थो, सावक सिरे जी सुहिणी, बेरज जूं बहारियूं, बाझर ऐं कणक सारियूं पोखूं मिड़ई प्यारियूं। जेके बि पोखूं आहिनि इहे सभु असांजूं प्यारियूं आहिनि, छाकाणि त इहे असांजे मुल्क जूं, इहे असांजे देश जूं आहिनि। साईं कयूं सजायूं, कुड़िमिन संधियूं कमायूं। हिते शाइर लफ़्ज़ साईं जेको इस्तेमालु कयो आहे, इहो अलाह ताला जे लाइ इस्तेमालु कयो आहे। साईं कयूं सजायूं, ऐं ॿियो तजनीसे हरफी, साईं कयूं सजायूं, कुड़िमिन संधियूं कमायूं। इहे जेके
हरफी आहे न इहो ज़बरदस्त हिकिड़ो पासो मुतरन्नम कंदी आहे नज़म खे त जीअं उन में तरन्नुम पैदा थी वञे। इन्हनि शयुनि खे साईं कयूं सजायूं कुड़ियुनि सम्झो कोन असांजे कुड़मियुनि जूं असांजे हारनि जूं असांजे नारियुनि जूं जेके कमायूं आहिनि उन्हनि कमायुनि खे उन सजायो करे छॾियो आहे कंहिं अल्लाह पाक। नज़्म जो ही समय लखवार लाड़ तो तां सिर साह पंहिंजो घोरियूं। लखवार लाड़ लाड़ माना हाणे हेठियों हिस्सो सिंध जो हेठियों हिस्सो यानी कि डंडे मोहम्मद खान का डंडे इलाही खान जेके हेठि हिस्सा वञनि था उन्हनि खे चवंदो आहे लखवार लाड़ तो तां सिर साह पंहिंजो घोरियूं। ॻाढ़ा जे तुंहिंजा चांवर लालनि में तिन खे तोरियूं। हिन देश जी तूं दौलत तुंहिंजूं लखें भलायूं। हिन बंद में शायर फरमाए थो लखवार हजार दफ़ा लखें करोड़ें दफ़ा तो तां सिर साह घोरियूं पंहिंजो कुर्बान कजो। सिर साह घोरियूं कुर्बान करे छॾियूं। ॻाढ़ा तुंहिंजा चांवर जेके लाड़ जे हिसे में जेके चांवर थींदो आहे उहो ॻाढ़े रंग जो थींदो आहे। ॾिसो इहा असांखे हिकु इंफॉर्मेशन मिले थी पई इन शाइरीअ मां त जेका इन हिते चांवर थियनि था या जेके शयूं थियनि थियूं इहे कहिड़े रंग जूं ऐं कहिड़े क़िस्मनि जूं आहिनि इहा असांखे ॼाण मिलंदी रहे थी इन शाइरीअ मां त अहिड़े क़िस्म जी जेका शाइरी आहे इन में चांवर कहिड़ा थींदा चांवर ॻाढ़े रंग जा कहिड़ा थियनि था ॻाढ़े रंग जा चांवर असां चवंदासीं हाणे लाड़ वारे हिसे में थियनि था। ठीकु आहे ॻाढ़ा जे तुंहिंजा चांवर लालनि में तिन खे लाल माना हीरा मोती जवाहर उन्हनि खे चवंदो आहे ॻाढ़ा जे तुंहिंजा चांवर लालनि में तिन खे तोरियूं। इन देश जी तूं दौलत तुंहिंजूं लखें भलायूं। कंहिंखे चयईं लाड़ वारे हिसे खे चयईं त हिन देश जूं जी तूं दौलत हिन देश जी तूं दौलत आहे तुंहिंजूं लखें भलायूं। दोहो आहे पहिरियों बसि बाबा दोहो हिकु अलॻि शइ आहे। हया कंहिंजो सवाल आहे इहो हया नूर दोहो जेका हूंदी आहे उहा सिंफ हुए क्लासिकल शाइरी सिंफ आहे जंहिंमें ॿिन्ही सिटुनि जे आख़िर में काफ़ी हूंदो आहे। नज़्म में दोहो न थींदो आहे उहा नज़्म नज़्म ई रहंदी आहे। ठीकु आहे। थदड़ी थरनि जी वारी प्यारो पलर जो पाणी। ॾिसो माना मुशाहिदात ई ॾिसो त शाइर जो मुशाहिदो केॾो मज़बूत आहे ऐं केॾो ख़ूबसूरत आहे त हर हिकु शइ ऐं हर हिकु लिहाज़ खां हू जेको हुनखे बयानु कंदो पियो। थदड़ी थरनि जी वारी थर वारी जेका वारी आहे सियारे में ॾाढी थधी हूंदी आहे ॾाढी मुलायम हूंदी आहे। इवन तव्हां जेको आहे सो पंहिंजे आम दिलनि ते ई सियारे में वारी ॾिसो थधी थींदी आहे। थदड़ी थरनि जी वारी प्यारो पलर जो पाणी ऐं थर वारनि खे पलर यानी कि मींहं जो पाणी तमामु घणो प्यारो हूंदो आहे छाकाणि त उन मींहं जे पाणीअ ते ई उनजो जियापो हूंदो आहे। मींहं जे पाणीअ ते ई उनजी जेको आहे ज़िंदगी आहे। मींहं जे पाणीअ ते ई उनजो जेको आहे सो आसरो आहे। मींहं जे पाणीअ ते ई उनजी जेको आहे सो आबादी आहे। मींहं जे पाणीअ ते ई उनजो गुज़ारो आहे। तंहिंजे करे प्यारो पलर जो पाणी बरपट खे बरपट आहे छा आहे सॼो थर जेको आहे बरपट लॻो पियो आहे मैदान ई मैदान आहे पर जॾहिं पाणी वसंदो आहे हर हिकु सावक सुरहान थी वेंदी आहे। का शइ अहिड़ी न रहंदी आहे जिते जेको आहे सावक ऐं सुरहान न थिए। या कुदरती तरह त अलाह साईं जी ख़ासि नेमत आहे जॾहिं मींहुं वसंदो आहे त थर ऐं जेको बर जेको आहे सॼो सावक ऐं सुरहान में भरिजी वेंदो आहे। वस्कार जे वराणी जॾहिं वस्कारो थींदो आहे त इहा वराणी हूंदी आहे हुनजी त इहो सॼो थर जेको साओ साओ थी वियो आहे। मारुनि मिठनि सां गॾिजी ख़ुशि थी ख़ुशियूं मल्हायूं। उन्हनि माण्हुनि सां गॾिजी असांखे ख़ुशियूं मल्हाइणियूं आहिनि। पब खीर थर जबल जा वाह वाह अजब नज़ारा। पब खीर थर जबल जा वाह वाह अजब नज़ारा। गुरबन भरियूं कचहरियूं सुगड़नि जा ॿोल प्यारा। महिमान नवाज़ माण्हू जीअं में उन्हनि जूं जायूं। थर जा माण्हू हुजनि किथां जा माण्हू पर हर माण्हू महिमान नवाज़ आहे। सिंध सॼीअ में तव्हां जिथे बि हलिया वञो तव्हांखे महिमान नवाज़ी बेइंतहा मिलंदी। पर ही हिकिड़ो ख़ासि किते जी ॻाल्हि थो करे ख़ासि इलाइक़े जी ॻाल्हि थो करे। मूंखे तव्हां ॿुधाईंदो पब जबल ऐं खीर थर जबल कहिड़े इलाइक़े में आहे। पब जबल ऐं खीर थर जबल कहिड़े इलाइक़े में आहे इहो असांखे तव्हां ॿुधाईंदो। बिल्कुलु इहा तशबीहनि जो ई त कमाल आहे। तशबीह कंहिं बि शइ खे भेटींदा आहियूं न मज़ो तॾहिं थींदो आहे त ज़बरदस्त तशबीह हुजनि इस्तियारा हुजनि बेइंतहा या जेको तजनीस हुजनि ज़बरदस्त इस्तेमालु कयल आहिनि। पाक आस्तान असांजो आज़ाद मुल्क आहे। पाक आस्तान असांजो आज़ाद मुल्क आहे।
इल्म ऐं अदब जो मरकज़ आबाद मुल्क आहे। मुंहिंजी फिदा वतन में नग़मा ख़ुशी जा गायूं। मुंहिंजे फिदा वतन में नग़मा ख़ुशी जा गायूं। आख़िरी जेको बंद आहे, इन बंद में मोहम्मद इस्माइल उर्सानी जेको शाइर आहे, उन पंहिंजो तख़ल्लुस इस्तेमाल कंदे चयो, तख़ल्लुस छा अथसि? फिदा, पाक आस्तान, माना हीअ असांजी धरती जेका आहे, आस्तान जेका जॻह आहे, उहा पाक आहे, आज़ाद, असांजो मुल्क जेको आहे उहो आज़ाद आहे। इल्म ऐं अदब जो मरकज़ आबाद मुल्क आहे। असांजो जेको मुल्क आहे उहो इल्म ऐं अदब जो मरकज़ आहे। जुगनि खां वठी हिते इल्म ऐं अदब जा तमामु घणा असां वटि मरकज़ रहिया आहिनि। ठीकु आहे, मुंहिंजे फिदा वतन में नग़मा ख़ुशी जा ॻायूं। असांजे वतन में नग़मा ॻायूं, उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ख़ुशीअ जा ॻायूं। ठीकु आहे। हाणे जेका हीअ शाइरी आहे ते जवाब थो ॾिए शाहनवाज़ सर नज़म जी सुञाणप कीअं कबी आहे त हीअ नज़म आहे या बेत आहे। अदा मां इन ते पूरो लेक्चर ॾेई चुको आहियां त असां नज़म खे कीअं सुञाणियूं ऐं बेत खे कीअं सुञाणियूं। तव्हां मुंहिंजा जेके प्राइमरी वारा लेक्चर आहिनि, क्लास 1 खां वठी 5 ताईं जा, उन लेक्चर में तव्हां ॾिसंदो वञी त उनजी मुकमल वज़ाहत कयल आहे त हिन खे नज़म चइजे, हिन खे बेत चइजे, हिन खे गज़ल चइजे ऐं हिन खे ही चई सघिजे थो। इहो मुकमल लेक्चर में ते रखियल अथव। मां तव्हांखे नशेल में ते ॿुधायां थो त नज़म जो को बि हिकिड़ो घाड़ेटो कोन्हे को, नज़म जो को बि हिकिड़ो घाड़ेटो कोन्हे को, उन जा केतिरा ई नमूना आहिनि, 100 ई नमूना आहिनि, 100 नमूननि ते नज़म लिखी सघिजे थो। ठीकु आहे। बाक़ी रहियो बेत, बेत जी सुञाणप हिकिड़ी वाज़े आहे त उन जो काफ़ियो जेको आहे, पहिरीं सिट जेकॾहिं बेत आहे त पहिरीं सिट जे आख़िर में वेंदो, ॿी सिट जे विच में ईंदो त बेत थी वेंदो। जेकर सोरठो बेत आहे त उहो 3 सिटुनि जो थींदो, पहिरीं सिट जे विच में ईंदो, ॿी सिट जे आख़िर में ईंदो, 3 सिट जे वरी विच में ईंदो। ठीकु आहे। जेकॾहिं उहो दोहा मेल जो बेत आहे त पहिरीं सिट जे आख़िर में ऐं ॿी सिट जे विच में ईंदो। ठीकु आहे। इहे बेत जूं सुञाणप आहे। बाक़ी नज़म जा केतिरा ई नमूना आहिनि, उहे तव्हां क्लास 1 खां वठी जेके खणंदा वेंदव उहे अलॻि अलॻि तव्हां नज़म जा नमूना मिलंदा वेंदा। ठीकु आहे। महर संदा मींहं शाह वसाई शल, महर संदा मींहं शाह वसाई शल, झुरियल मुंहिंजी झूपड़ी बिना झले झल, काहिल ते कहल कंदे शाल करीम तूं। इन ही जेके हाणे इहा बेत आहे, जंहिंजो सवाल हुयो उन खे मां जेको आहे मुखातिब थी चवां। सवाल कंदो आहे शाहनवाज़। अदा शाहनवाज़, तव्हां ॾिसो त हिन जेको बेत तव्हांजे साम्हूं आहे, इन में काफ़िया जेके आहिनि उहो ॾिसो। महर संदा मींहं शाह वसाई शल, शल जेको आहे इहो काफ़ियो आहे। झुरियल मुंहिंजी झूपड़ी बिना झले झल, काफ़ियो आहे। काहिल ते कहल कंदे शाल करीम तूं, कहल काफ़ियो आहे। ठीकु आहे। इहे 3 शयूं जेके आहिनि इहे काफ़िया आहिनि, इन जी सुञाणप आहे ऐं इहो बेत आहे। ठीकु आहे। हाणे हिन में महर संदा मींहं, महर माना रहमत, रहमत वारो मींहं, शाह वसाई शल, ए अल्लाह असां ते रहम वारो मींहं वसाए। झुरियल मुंहिंजी झूपड़ी बिना झले झल, मुंहिंजी जेका झूपड़ी आहे, मुंहिंजो जेको घर आहे, मुंहिंजो जेको अझो आहे, उहो झुरियल आहे, उहो कमज़ोर आहे, उन में कंहिं क़िस्म जी का सट सहण वारी कान्हे का। इन जे करे उन ते रहम कर, काहिल ते कर, असां सुस्तनि ते, असां कमज़ोरनि ते कहल कर, माना रहम कर, कंदे शाल करीम तूं करीम आहे, रहमान आहे, रहीम आहे, कंदड़ वारो आहे। वसी पियो वॾ फुड़ो भिनियूं भिट भरियूं, वसी पियो वॾ फुड़ो भिनियूं भिट भरियूं, भटारियूं भटनि तां वथाणे वरियूं, खीरनि जूं खरियूं चाॾियूं ॾिनऊं चाह। जॾहिं मींहुं वसंदो आहे, मींहं जी माना ई आहे ख़ुशहाली, ख़ुशहाली। इन करे हिते चयो त मींहुं जेको आहे उहो ख़ुशहाली जी अलामत आहे। हर हिकु माण्हू सरहो थी वेंदो आहे, हर हिकु माण्हू बहकंदो आहे पियो, हर हिकु माण्हू जो अंदरि जेको आहे उहो तमामु ख़ूबसूरत ऐं मन महकण सां ख़ुशी सां पियो नचंदो आहे वेठो। इन जे करे चयो वसी पियो वॾ फुड़ो भिनियूं भिट भरियूं। जॾहिं बसि वॾ फुड़ो सां मींहुं वसियो त भिट जेके हुआ उहे सभई वसी पिया। भटारियूं भिटुनि तां वथाणे वरियूं, भटारियूं चयो वेंदो आहे मेहुनि खे। असां वटि ॾिसो हर हिकु शइ जो केॾो क़दुरु आहे। हिन सचल सरमस्त जेको हिते इस्तेमाल कयो आहे, भटारियूं, माना उन्हनि खे जेको आहे मुअज़्ज़िज़ कयो अथई, उन्हनि खे तमामु अहमियत ॾिनी अथई, उन्हनि खे क़दुरु कयो अथई। भटारियूं भिटुनि तां वथाणे वरियूं, जेके भटारियूं हुयूं उहे वथाणे वरी वथाणनि ते वरी आयूं आहिनि। खीरनि जूं खरियूं, माना उन्हनि तमामु ख़ुशीअ सां खीर ॾिनो। जेको माण्हू ख़ुशि हूंदो आहे उहो पैसा लुटाईंदो आहे, उहो माण्हू जेको आहे सो दिलियूं ख़ुशि हूंदो आहे। हर हिकु शइ माना दिलि हुनजी खुलियल हूंदी आहे।
ऐं जॾहिं मींहुं वसंदो आहे त मेंहिं ख़ुशि थी वेंदियूं आहिनि त उहो खीर बि खाइण पीअण जो ॾाढो जाम थींदो आहे त उहो खीर बि जाम ॾींदियूं आहिनि। चाटियूं ॾिनऊं चाह में, जॾहिं खीर ॾुधो वेंदो आहे हुनमें त उनमें चाह सां तमामु घणो खीर ॾियनि। वाली वसाए जो दर्दमंदीअ जो देस, हीअ दुआ आहे जेका सचल सरमस्त अल्लाह खां करदो। वाली वसाए जो दर्दमंदीअ जो देस, फिरी मूं परदेस उथी ईंदमि ओॾड़ा, ऐं दिलि जी आह आहे हिकिड़ी त मुंहिंजा पिरी मुंहिंजा प्यारा मुंहिंजा महबूब मूंखां परे आहिनि। ए अलाह मां दर्दमंदी आहियां, मुंहिंजे देस खे वसाए त मुंहिंजा प्यारा जेके पिरी मूंखां परे आहिनि उहे जी वेझो अची वेंदा ऐं उन्हनि सां मां रहाणियूं कंदसि। इन जे करे उनखे चए थी त वाली वसाए जो, ए अलाह वसाए जो दर्दमंदी जो देस। ठीकु आहे। उतरां ओरे कई चिमकणीअ चिमकाट, वाले बिल्कुलु मोहम्मद असलम बिल्कुलु जेको हिन शहर में मींहं जी ॻाल्हि कई पई वञे। हफ्सा ख़ान महर माना, महर जी माना आहे रहम करम, महर संदा मींहं माना रहम वारो मींहं वसाईंदे। ठीकु आहे। उतरां ओरे कई चिमकणी चिमकाट, उतरां ओरे उत्तर वारे पासे, उत्तर वारो पासे जॾहिं मींहं ईंदो आहे उहो बलूचिस्तान वारे पासे ॾांहुं मथां ईंदो आहे। इन जे करे असांजो उत्तर जेको सिंध खे लॻे थो उहो बलूचिस्तान वारो लॻे थो। तंहिंजे करे चए थो उतरां ओरे कई चिमकणी चिमकाट, चिमकणी माना खिलण। ॾिसो हुन कहिड़ो माना मुनफरिद लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे, चिमकणी चिमकाट, चिमके पई चिमकणी खे खिलण चिमकी अचे पई। उतां कयाई ओचिती लसबेले ते लाट, वरी जेको लसबेले ते आयो उते अचे मींहुं वसियो, उते वरी पंहिंजो कुझु देरि मींहुं वसायई। मंडल थिया मकरान ते, माना मेड़ो थियो बचिया अचे गॾु थिया हिते मकरान ते घोड़ियुनि जा गड़गाट, वरी घोड़ियूं माना गजगोड़ थियो उते, उते बादल पाण में टकराया, उन बादल टकराइजी पाण माना गजगोड़ कयई ऐं गड़गाट में उते वरी मींहुं वसी पियो। मुख़्तलिफ़ नमूननि सां जेको लफ़्ज़नि जा उते इस्तेमाल पियो करे। मथे लाट कयई, हिते गड़गाट कयई। ककर मथां केच जे फड़की खाधा पाट, ककर मथां केच जे फड़की खाधा पाट, माना जेके ककर उतां लहंदा पिया आया वरी केच मकरान वटि पहुता अचे त उते बि जेको आहे उन्हनि मींहुं वसाइण शुरू कयो। वरी वरितऊं वाट सचल साईं सिंध जी। इन में सच थिए थो इन्हनि सभिनी इलाइक़नि खे जेको वसाईंदो, गड़गाट कंदो, गजगोड़ कंदो, मींहुं वसाईंदो, अचे असांजे सचल साईं सिंध में इहो बादल पहुतो आहे ऐं हिन साईं सिंध खे वसायो आहे। इहा ख़ुशी आहे, ख़ुशीअ जी लहर आहे जेका सिंध में मींहुं वसे पियो। ठीकु आहे। सचल साईं सिंध जी वरी वरताई वाट, झुड़पुड़ झुली आई झटको ॾेई झाट, वसी पया वॾ फुड़ा घर पुसाए घाट, लाथी उञ उसाट सारंग संघार जी। जॾहिं मींहुं पियो, मींहं सां सभु ॾुख ॾाखड़ा जेके बि हुया उहे पूरा थी विया, उहे ख़त्म थी विया। ऐं जेका बि उञ हुई उसाट हुई, माण्हू सिकायल हा, सभिनी सिकायल माण्हुनि जो जेको आहे मन जूं मुरादूं उमेदूं जेके बि सभु पूरी थी वियूं। ऐं सारंग संघार, सारंग माना मींहं, संघार माना मारू, उन्हनि मारुनि जी जेतिरी बि उञ हुई उसाट हुई ख़त्म करे छॾी ऐं उन्हनि खे ख़ुशीअ में गुज़ारण लॻो। ही सचल सरमस्त जा बेत हुया सुर सारंग मां जेके असां पढ़ियासीं। सचल सरमस्त जो असुल नालो जेको आहे उहो मियां अब्दुल वहाब आहे। ठीकु आहे। नाजिया सुमरो ठाट जो मतिलबु आहे वसिया। मां उही ॻाल्हि कयां पियो थो त सचल सरमस्त मुख़्तलिफ़ अंदाज़नि में लफ़्ज़नि खे इस्तेमाल कयो आहे। फाट माना अची हिते वसियो, मींहुं वसियो अची। तुंहिंजो आहे लसबेलो इलाइक़ो आहे, जी बिल्कुलु बलूचिस्तान जो इलाइक़ो आहे। सहरो ऐं गीत में अदा सहरे ऐं गीत में असां अलॻि ॻाल्हाईंदासीं, छाकाणि अॼु जेको असांजो मौज़ू आहे उन मौज़ू सहरो जेको हूंदो आहे, मां तव्हांखे ॿुधायां थो। सहरो जेको आहे उहो शादीअ मुरादीअ में ॻायो वेंदो आहे। जॾहिं त्योहार थियनि, जॾहिं रस्मूं थियनि, जॾहिं शादियूं थींदियूं, उन शादीअ में जेको आहे सो घोट ऐं कुंवार लाइ सहरा चया वेंदा आहिनि। जॾहिं तॾहिं गीत जेको हूंदो आहे उहो मींहं जी ख़ुशी में थी सघे थो, उहो शादीअ जी ख़ुशी मींहं जी ख़ुशी में थी सघे थो, उहो ॿनीअ में बि जेको आहे ख़ुशी में थी सघे थो, उहो जेको आहे सो कंहिंजे कामयाबी जी ख़ुशी ते थी सघे थो, ऐं उहो उन में कंहिं ग़म जी ख़ुशी ग़म में बि ॻाए सघिजे थो। ठीकु आहे। उहो गीत हूंदो आहे, पर इन में बुनियादी फ़र्क़ु आहे। सहरो जेको आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शादी जे लाइ मख़सूस आहे, यानी कि शादी वारी रस्मुनि जे लाइ मख़सूस आहे। नज़म जेको आहे असां वटि हिते तव्हां साम्हूं
लिखियल ॻाल्हि त हर हिक शइ में शेर जी माना इहा आहे मफ़हूम, शेर जो मफ़हूम जेको आहे उहो आहे दानाई, या अहिड़ी ॻाल्हि जेका अकुल जी सम्झ में हुजे। हिकिड़ी ज़ाहिरी माना हिकिड़ी हुजे ऐं उन जी अंदरूनी माना ॿी हुजे। ठीकु आहे, हफ्सा ख़ान जो सवाल हुयो। नज़म आसमान कंहिं हाल ते हली थो, कंहिं चाल ते चली थो, मूंसां न कुझु सली थो, पाणा परे जली थो, ए आसमान नीला तारनि सदा वसिया। शाइर हिन शेर हिन नज़म में पंहिंजो पाण खे जेको आहे सो ज़ाहिर कंदो अचे ई ॿुधाए थो त ए आसमान नीला तूं कहिड़े चाल ते हली थो, कंहिंसां का गुझ ई सली न, कंहिंसां न मूंसां गुझ सली थो, उन पाणा परे झली थो, मूंखे पाण खां परे झली थो। ए आसमान नीला तारनि संदा वसीला, तारा उते ई आहिनि, वसीलो तारनि जो उहो ई आहे। तेज़ नज़र निहारी धरतीअ ते बाहि बारी, तेज़ नज़र निहारी धरतीअ ते बाहि बारी सिज, तेज़ धरती सब आसमान ते सिज हूंदो आहे ऐं उन जी तपिश जेका हूंदी आहे धरतीअ ते हूंदी आहे। तेज़ नज़र निहारी धरतीअ ते बाहि बारी, माठे निगह सठारी थो हेठि खीर हारी, तुंहिंजा ही नेण न्यारा सिज चंड नाम वारा आसमान जी ॻाल्हि पियो थो करे। मन जेतिरे नज़र अचे थो त उहो सभु जा सभु तुंहिंजी इहे ख़ूबियूं आहिनि, इहे ख़ुसूसियतूं आहिनि जंहिंसां माठी निगह सां उहो निहारे थो। हेठि खीर वारी माना मींहुं वसाई थो, ॿियूं सभु जेके रहमतूं आहिनि उहो असां ते वसाईंदो रही थो। निगह जी माना आहे निगाह, हिते हिन शाइर निगह लफ़्ज़ इस्तेमाल कयो आहे, उहो निगाह जे लाइ, नज़र जे लाइ। ठीकु आहे। वासींग फण पटनि था, हिक ॿिए सां मण मटनि था, कीअं सेघ में सटनि था, कीअं जल्द में झटनि था, के जल्द में झटनि था, अहिड़ियूं अजब रांदियूं आहिनि किथां तो आंदियूं। वासींग फण पटनि था, हिक ॿिए सां मण मटनि था, इहे बादलनि जूं ॻाल्हि आहिनि। जॾहिं अचनि था त हिक ॿिए सां टकराइजी बि वञनि था, वासींगनि वांगुरु, जीअं हुते फण बि मटनि था, गॾिजी वञनि था, कीअं सेघ में सटनि था, कीअं जल्द में झटनि था, जो सेघ में तकड़ा में जल्दी में झटिजी बि वञनि था, अहिड़ियूं अजब रांदियूं किथां तो आंदियूं। आसमान खे ॻाल्हि थो करे, इहे सभु जो सभु तूं शयूं किथां आंदियूं आहिनि, केरु शायदि ॿुधाए। गजगोड़ जीअं गजे थो, मुरलीअ जो धुम मचे थो, गजगोड़ जॾहिं टकराव थींदो आहे, गजगोड़ थींदो आहे, उते मुरली माना ईअं रिदम आहे, ॼण को अहिड़े नमूने सां जेको आहे म्यूज़िक आहे, इंस्ट्रूमेंट वॼे पियो थो, माना वाॼट पियो वॼे, जो मुरलीअ जो आवाज़ हूंदो आहे मुरलीअ जो, जीअं अहिड़े ई नमूने सां ही धुम मचे थो। नांगण खिवण अचे थी, लहरियूं हणी नचे थी, तुंहिंजो अंदरि छिॼे थो, रुअंदे भिंजर भेॼे थो। नांगण खिवण अचे थी, लहरियूं हणी नचे थी, खिवण अचे थी, चमकाट करे थी, तुंहिंजो अंदरि छिॼे थो, बरसाति बरसे थी, रुअंदे भिंजर भेॼे थो। जॾहिं तूं रोईं थो त असांजी ज़मीन जेका आहे उहा भिॼी पए थी, तूं मथे रोईं थो ऐं ज़मीन असांजी हेठि भिॼी पवे थी। सुहिणा लॻड़ सदाई थो इंद लठ जां ठाही, बादल मथां उॾाई छा रांदि थो रचाई, छा सुबुह सोन ॾंगी, छा शाम लाल रंगी। हाणे हिन में उन तशबीहूं ॾिनियूं आहिनि, सुबुह खे छा सां भेटियो अथई, सोन सां, ऐं शाम खे लाल सां, माना हिरनि जवाहरनि ऐं मोतियुनि सां, बादल मथां छा रांदि थो थिए। माना हिन शेर में शाइर पंहिंजनि लालनि खे, हीरनि खे, जवाहरनि खे, सभिनी शयुनि खे गॾाए करे उन सुबुह ऐं शाम सां भेटियो आहे। इंदलठ जंहिंखे असां सतरंगी चवंदा आहियूं, उन खे सिंधीअ में इंदलठ चयो वेंदो आहे। ठीकु आहे। सुहिणा लॻड़ सदाई थो इंदलठ जा ठाही, आसमान जॾहिं मींहुं बरसाति बरसी बस थींदी आहे त इहा मथां इंदलठ ईंदी आहे, माना इहा निशानी हूंदी आहे त हाणे मींहुं न ईंदो। धरतीअ सां सिर घसाइण, ॾोरापो रुॻो पसाइण, दोखो नज़र खे लाइण ऐं भूरड़ा भुलाइण, तो ॾांहुं भॼां मां जीअं थो बेवस, भॼी तूं तीअं थो। ही बादल खे चए थो, चंड खे चए थो। असां जीअं जीअं चंड खे नंढड़ा हूंदा हुआ, ॿार हूंदा हुआसीं, असां डुकंदा हुआसीं त चंड बि असां सां डुके पियो थो, ओ ॾिसो चंड असां सां गॾु पियो थो वञे। जेतिरो परे डुकंदा वेंदा हुआसीं, असांखे एतिरो परे लॻंदो हो त इहो चंड जेको आहे असां सां डुकंदो गॾु वञे पियो थो। इन जे करे धरतीअ सां सिर घसाइण, ॾोरापो रुॻो पसाइण, इहो असांखे पुसाइण जो हूंदो आहे, वधीक कुझु बि न हूंदो आहे। ठीकु आहे। जेके असांजे साम्हूं शयूं ज़ाहिर थियनि पियूं, इहा नज़्म आहे। नज़्म जो मक़सदु ई हूंदो आहे अंदरूनी शइ हिकिड़ी हुजे ऐं उन जी ॿाहिरी शइ ॿी हुजे।
हिते मां गिदरे जी फार नज़म लिखी आहे, इन खे असां नज़म न बल्कि असां चवंदासीं त इहो जेको आहे उहा बजाय नज़म जे इहो आहे, मां हिकिड़े लिखां थो हिते, इहा गीत, इहो आहे गीत। ठीक आहे, हे गीत आहे जेको असां हिते लिखियो आहे। आ गिदरे जी फार अमां अॼु पूरो नाहे चंड, आ गिदरे जी फार अमां अॼु पूरो नाहे चंड, असांखे बुख बि ॾाढी आ, ॾाढ़ो कण चौधार अमां ही तारा तारा मंड, असांखे बुख बि ॾाढी आ, ॾुथ बि ॾोरनि ॾार अमां तूं पेही ख़ाली जंड, असांखे बुख बि ॾाढी आ, ही चंड अमां ही मंड अमां पर सभ खां ॻोरो चंड अमां, असांखे बुख बि ॾाढी आ। मां दोस्तनि खे इहा ॻाल्हि ॿुधाईंदो वञा त पोइ त जॾहिं मां टेस्ट वरितो हो, उन टेस्ट में इन ई नज़म चयो हो मां उन खे, पर मां उन लाइ माज़रत खां आहियां, पर ही नज़म न, ही गीत आहे जेको तव्हांजे साम्हूं हींअर मां लिखियो अथमि, त हिन खे असां गीत चवंदासीं। ही ऐं जीअं नज़म जो को हिकिड़ो घाड़ेटो कोन्हे, ईअं ई न गीत जा बि को हिकिड़ो घाड़ेटो कोन्हे, मुख़्तलिफ़ घाड़ेटनि में मुख़्तलिफ़ नमूननि में गीत लिखियो वेंदो आहे। हा, उनखे सिर्फ़ सुञाणप जेका उनजी आहे उहा ॿोली आहे। असां उन में शाइरी खे कहिड़े अंदाज़ में परखियूं था, नज़म में कहिड़ो अंदाज़ आहे, ऐं गीत में गीत जेको हूंदो आहे उहो माण्हुनि जे विच में ॻाल्हि ॿोल वांगुरु हूंदो आहे, उन में रब्त हूंदो आहे, आम माण्हूअ जे अंदरूनी ज़बानी ॻाल्हि पई हलंदी आहे, जंहिंखे असां हिते वाज़े कंदा आहियूं। आ गिदरे जी फार अमां अॼु पूरो नाहे चंड, माना चंड जेको आहे इहो गुरबत जी निशानी खे ज़ाहिर थो पियो करे त गुरबत छा आहे। ठीक आहे, शेख अयाज़ जो ही नज़म आहे, सॉरी गीत आहे, जंहिं गीत में हुन जेको आहे सो हिकु ॿार जे आस खे वाज़े थो करे त हू गुरबत में कीअं गुज़ारे थो। आ गिदरे जी फार अमां अॼु पूरो नाहे चंड, जेको चंड आसमान ते ॾिसे पई थी उहा गिदरे जी फार वांगुरु आहे, असांखे बुख बि ॾाढी, असांखे ॾाढी बुख लॻी आहे, ऐं गिदरे जी फार आहे छा, तमामु थोरो, असांखे इन मां पेट असांजो भरिजे कोन थो। ॾाढ़ो कण चौधार अमां ही तारा तारा मंड, ॾाढ़ो कण चौधार, इहो ॾाढ़ो कण चौधार जो मक़सदु आहे आसमान ते ही जेके तारा विखिरियल आहिनि, इहो मंड आहे, रुगो मिड़ई अजायो जेको आहे सो ॻाल्हि घड़ियल आहे, फज़ूल में आहिनि, असांखे बुख बि ॾाढी आहे, मथे असां उन्हनि खे पुॼाई कोन था सघूं पिया। ॾुथ बि ॾोरनि ॾार अमां तूं पेही ख़ाली जंड, ॾुथ मुल्क शहर इलाइक़े खे चवंदा ॾुथ बि ॾोरनि ॾार, ऐं जेको ॾुथ बि आहे न उहो ईअं ई आहे त असांजे ॾेह जेको आहे असांजे ख़ाली पेट खे को दाणो कोन थो ॾेई सघे, तूं पीउ ख़ाली चंड, त असांजी जेके ज़रूरतूं आहिनि उन ज़रूरतुनि खे पूरो करे सघे कोन थो कहिड़ो, जेके असांजा वाली आहिनि, जेके असांजा जेको हुकुमरान आहिनि, उन्हनि जी हिते ॻाल्हि पई हले, छाकाणि त शेख अयाज़ जेको हो उहो आलमी नज़रिये जो माण्हू हो, उन मुशाहिदो जेको हुयो तमामु गहरो हुयो, उन न रुगो आम अवामी तबिके जो आलमी तबिके जो पंहिंजे आम माण्हू खे बि ओतिरी फ़ोकियत ॾिनी आहे, तॾहिं चए थो असांखे बुख बि, तूं पीउ ख़ाली जंड पई थी पीए, माना पंहिंजे ॿारनि खे आसरो पई थी ॾिए ऐं उमेद पई थी ॾिए त मां जंड पीहां पई थी, मन तव्हांजे लाइ का न का जेको आहे सो उमेद अची वञे। ठीक आहे, असांखे बुख बि ॾाढी आहे, तूं ख़ाली जंड पई थी पी ऐं असांखे बुख लॻी आहे, असांजी जेको आहे सो ज़रूरत पूरी कोन पई थियनि। ही चंड अमां ही मंड अमां, ही चंड जेको आहे ऐं मंड जेको आहे, पर सभ खां ॻोरो चंड अमां, भई जेको चंड आहे न खणण में बि ॾाढो ॻोरो आहे, मां खणी बि कोन थो सघां, असांखे बुख बि ॾाढी आहे, पर हुनजे बावजूद ही माना हिकु शेख अयाज़ हिन अदा हाणे चांहि हिते मूंखे मिलंदी हिते, हा ज़रूरु पीअंदासीं, तव्हांजी चांहियूं कॾहिं तव्हां वटि ईंदासीं उते पीअंदासीं अची। ठीकु आहे, केरु आहे तार मोहम्मद बोज़ार साहब, तव्हांजी चांहि कॾहिं पी बि अचे तव्हांजे इलाइक़े में अची, इंशाअल्लाह। अॻिते हलूं था, ही आहे नज़म, हाणे हिते ही गीत मां हितां हटायां थो, हाणे गीत ही नज़म आहे, ठीकु आहे। सुबुह न आहे दूर साथी, सुबुह न आहे दूर, हिन नज़म में जेको आहे सो हौसलो, जुरतमंदी ऐं बहादुरी जूं ॻाल्हियूं ॿुधाई वियूं आहिनि त असांखे कहिड़ी लीह सां पंहिंजा हौसला बुलंद रखणा आहिनि। लंबी राति विहामी वेंदी, ॾुख जी आग उझामी वेंदी,
लंबी रात विहामी वेंदी दुख जी आग उजामी वेंदी आसन लाथी जेतो साथी उंद मां ई बाकू फुटंदियूं कारियूं रातियूं नेट त फुटंदियूं छो थो वञी वहलूर साथी सुबुह न आहे तू माना एक उम्मीद आ ही जेके ॾुखिया ॾींहं आहिनि ही जेके ॾुखियायूं आहिनि ही जेके पीड़ाऊं आहिनि हिक ॾींहुं ख़तम थी वेंदियूं तूं जेको ना उम्मीद छो थियो आहे उम्मीद न लाइ छाकाणि उम्मीद ते दुनिया क़ाइमु आहे अॼु न त सुभाणे इहे जेके ॾुख आहिनि ॾाखड़ा आहिनि असांजा ख़तम थी वेंदा ऐं असां कामयाब थी वेंदासीं सुबुह न आहे दूर यानी कि कामयाबी परे कान्हे का कामयाबी असांजे वेझो आहे असांखे कामयाब थियण जे लाइ ज़रूरत आहे त पंहिंजा हौसलनि खे मज़बूत रखूं चेतो सुबुह न आहे दूर कारण परदनि मां पिर भातियूं रात जॾहिं थींदी आहे त कारो परदो हूंदो आहे जॾहिं सुबुह मां आसमान त सिज निकिरणु शुरू थींदो आहे त चए थो कारण परदनि मां पिर भातियूं ओभर खां थियूं पाइनि झातियूं जॾहिं उभरंदे खां सिज निकिरणु शुरू थींदो आहे त पहिरीं करणी पाण धरतीअ ते ईंदी आहे त उहा उम्मीद हूंदी आहे त सॼी राति ऊंदहि हुई धरतीअ ते कंहिं क़िस्म जी का जेको शइ नज़र न पे आई पर हीअ ओभर खां जेको सिज निकितो आहे इन सिज निकिरण सां ई जेको आहे सो इहे झातियूं जेके पाए थो उन रोशन करे छॾियो अथई हर हिकु शइ रोशन थी वई आहे हर हिकु शइ अञा थी वई आहे हर हिकु शइ ज़ाहिर थी वई आहे सुबुह न दूर न आहे साथी सुबुह थिए थो नूर वसे थो राति ते पंहिंजो दम साटे हिते अलामत आहिनि न रात सुबुह जेको आहे उहो रोशनी जी अलामत आहे कामयाबी जी अलामत आहे राति जेका आहे अलामत आहे उहा असांजी अलामत आहे बुज़दिली जी असांजी काहिली जी असांजी जेको आहे सो नाकामी जी नाकामी हमेशह नाहे रहणी या जेको आहे सो ॾुख या ग़म हमेशह नाहे रहणो या जेकी पीड़ाऊं जेके आहिनि उहे हमेशह नाहे रहणियूं उहे ख़तम थी वेंदियूं आहिनि इन जे करे ई चए थो ऊंदाहियुनि जो हां थो फाटे या नथा ही वहलूर साथी या नथा ही वहलूर साथी ऊंदाही आहे न जेको ॾुख आहे न पीड़ा आहे न वो हिकु ॾींहुं हिकु ॾींहुं ख़तम थी वियो जंहिं ॾींहुं अॾु ॾोखी जंहिं ॾींहुं जदोजहद जंहिं ॾींहुं जाखोड़ी जंहिं ॾींहुं जेको आहे माण्हू लही पिया मैदान ते त इहे जेतिरियूं बि आहिनि वहलूर आहिनि परेशानियूं आहिनि सभु जूं ख़तम थी वेंदियूं सुबुह न आहे दूर रोशनी दूर न आहे कामयाबी परे कोन्हे का ॾिस त शफ़क़ मां सुबुह सभागो ॾिस त शफ़क़ मां सुबुह सभागो कर मोड़े निंड मां जागो नूर जो पहिरियों करणो ऊंदाहियुनि जो सीनो चीरे वधंदो अचे थो धीरे धीरे ॼाण वसे थो नूर साथी ॼाण वसे थो नूर साथी सुबुह न आहे दूर सुबुह दूर कोन्हे को जोखियो एंजल मां केतिराई दफ़ा नज़म ऐं गीत में फ़र्क़ु ॿुधाए चुको आहियां त इहे इन्हनि सिंफ़ुनि जो को घाड़ेटो कोन्हे को इन्हनि घाड़ेटे खां अलावा आहिनि इन मुनफ़रिद उन जेको बीहक जेका आहे न उहा मुनफ़रिद हूंदी आहे उन में असां फ़र्क़ु सिर्फ़ ऐं सिर्फ़ ॿोलीअ जे हिसाब सां करे सघूं था त कंहिं में कहिड़ी ॿोली इस्तेमालु थियल आहे ठीकु आहे सुबुह न आहे दूर हिन मां शफ़क़ मां सुबुह सभागो जॾहिं शाम थींदी आहे लालाण जेका आसमान ते हूंदी आहे उन खे शफ़क़ चयो वेंदो आहे ॾिस त शफ़क़ मां सुबुह सभागो जेका शफ़क़ हुई जेका लालाण हुई उहा ख़तम थी वई ऐं हाणे उन जे करे सुबुह सभागो अची चुको आहे कर मोड़े निंड मां जागो हाणे तव्हां थकिजी पिया हूंदव निंड करे करे उथो जागो नूर जो पहिरियों करणो रोशनीअ जो पहिरियों किरणो जेको आहे उहो कीअं अचे थो ऐं कीअं अचे थो ऐं कीअं जेको आहे सो ऊंदाही खे चीरे निकिरे थो सुबुह न आहे थो माना कामयाबी तव्हां जे लाइ परे कोन आहे हल त रफ़ीकनि खे जागायूं सुबुह सां गॾिजी जोत जलायूं मुंहिंजा साथी मुंहिंजा संगती आओ त गीत गायूं गीत सहर जा अच त करियूं दुनिया में उजाला छो थो पचाई पूर साथी सुबुह न आहे तू ये सब जा सब अचो दोस्तन के सभिनी के जागायूं सभिनी के मुतहद कयूं सभिनी के मुतहरिक कयूं मुतहद करे मुतहर करे उन्हनि खे जदोजहद ऐं जाखोड़ करण ते आमादा कयूं त असां जोत जलाईंदासीं माना पंहिंजे ॿारनि ॿारींदासीं उन्हनि खे जेको आहे अंदर में जेको जोश ऐं जज़्बो आहे उनखे जाॻाईंदासीं त असांखे पंहिंजे हक़नि जे लाइ ऐं पंहिंजी ज़िंदगी जे लाइ असांखे जीअणो आहे ऐं उनखे बहितर खां बहितर करणो आहे पोयों जेको गीत हुयो गिदरे फार उन जो शाइर हुयो शेख अयास जंहिंजो असुल नालो आहे मुबारक अली ठीक है ही नज़्म है तनवीर अब्बासीअ जो ऐं तनवीर अब्बासीअ जो असुल नालो आहे नूर नबी हाणे ही मज़ाहिया नज़्म असांजे साम्हूं आहे मज़ाहिया नज़्म जेको आहे उन में ॾिसो त हुन जॾहिं ज़माने में टेलीफोन या नओं आयो हुयो उन टेलीफोन जा कहिड़ा रंग हुया ऐं टेलीफोन कहिड़े नमूने सां माण्हुनि खे
में अची पई ऐं केतिरा ई रॉन्ग नंबर अञा ताईं ईंदा आहिनि। उन ज़माने में छा हुयो, अचो त असां कयूं था टेलीफोन हेलो हेलो केर बि कोन साईं ॻाल्हायो था छो न। इन नज़म आहिनि को वज़ाहत जन कोन का अंकल नाम अवांजो छा आहे, मुंहिंजो नालो नूरल आहे। हाणे त कुझु आवाज़ ई न आहे, माना थोरी देरि खां पोइ आवाज़ ई न आहे। हेलो हेलो केर बि कोन साईं ॻाल्हायो था छो न, टेलीफोन माना आम तौर ते माण्हू जेको आहे सो असां मां पाण ज़ाती तौर ते पीसीओ ते वेंदो हुउसि, नओं असां मोबाइल आहे कोन हुआ, कंहिंखे तंग करणो हूंदो हो त हरू भरू नंबर डायल करे वञी जेको आहे सो बीहंदासीं ऐं अॻियां आवाज़ ईंदो हेलो हेलो केर, असां हुनखे जेको आहे कंहिं क़िस्म जो को बि रिस्पॉन्स कान ॾींदा हुआसीं ऐं हू असांखे कावड़ में फोन बंदि करे ठक करे रखी छॾींदा। वरी असांखे जेको मज़ो ईंदो हो त ईअं बार बार कंदा रहंदा हुआसीं, त हुनजा पैसा पंहिंजा ज़ाया कंदा हुआसीं। उमरकोट जी आंटी आहीं, उमरकोट जी आंटी आहीं या बूबक जी भाभी आहीं, छा दीपले जी ॾाॾी आहीं। इन सभिनी शयुनि खां माना हिनखे हिकिड़ो मज़ा ई आहे, ॿार जॾहिं ॿुधंदो आहे उहो सम्झंदो आहे ऐं इन न रुगो ईअं कंदो आहे पर इलाइक़नि जा ख़बर बि पवंदी आहे त उमरकोट किथे आहे, बूबक किथे आहे, दीपलो किथे आहे, उहो उन्हनि खे ख़बर पवंदी आहे त उमरकोट हिन इलाइक़े में आहे, दीपलो हिन इलाइक़े में आहे, बूबक हिन इलाइक़े में। हेलो हेलो केर बि कोन साईं ॻाल्हायो था छो न, हेलो हेलो केर बि कोन साईं ॻाल्हायो था छो न, टेलीफोन फेरायो मूं नंबर हिकिड़ो लॻी वियो आहे लेकिन ॿियो को, फेरायो मूं नंबर हिकिड़ो लेकिन लॻी वियो आहे लेकिन ॿियो को, अॻिलो ख़ूब गुस्से में हो को, लाज़मी गुस्से में हूंदो, तव्हां बार बार मूंखे तंग कंदव, फोन कंदव, रॉन्ग नंबर मिलाए ग़लति नंबर मिलाए तो कावड़ में ईंदो ई। हेलो हेलो केर बि कोन साईं ॻाल्हायो था छो न, टेलीफोन आधी रात जो वगी घंटी, आधी रात जो वगी घंटी सारे घर जी निंड फिटी, ग़लति नंबर हो लॻी वियो। हेलो हेलो केर बि कोन साईं ॻाल्हायो था छो न, टेलीफोन। इहे असांजी ज़िंदगी में वाक़िया थींदा रहिया आहिनि ऐं हींअर ताईं थींदा रहनि था। असांखे केतिरा ई रॉन्ग नंबर ईंदा रहनि था, त उन जो फज़ूल वारा नंबर जेके ईंदा आहिनि उहे त ईंदा ई राति जो निंड में आहिनि, त हाणे इन्हनि जी निंड फिटाइणी आहे। ऐं जेकर हिक में कावड़ सां कंहिंखे तव्हां मना करे छॾियो त उहो त अञा वधीक तंग करण त अची वेंदो आहे, तंग करणो आहे। ठीकु आहे, हाणे असां अॻिते हलूं था त कहिड़े नमूने सां। ॿियो आहे नज़्म असांजो असीं वतन जा मज़ूर हारी। हाणे ही जेके नज़्म जेके बि आहिनि न, इन्हनि सभिनी नज़्मनि मां मुराद इहा आहे त असांखे पंहिंजे वतन जी, पंहिंजे माण्हुनि जी, पंहिंजे मुल्क जी, पंहिंजे जेके ॾोथी आहिनि उन्हनि सभिनी ॾोथियुनि जी असांखे ख़बर हुजणु घुरिजे त उन्हनि जी अहमियत छा आहे, उन्हनि जी कहिड़ी अहमियत आहे ऐं उहे छा छा करे सघनि था ऐं मुल्क जे लाइ छा करे सघनि था। असीं वतन जा मज़ूर हारी खिज़ा कढूं पिया बहार बणिजी, असीं वतन जा मज़ूर हारी खिज़ा कढूं पिया बहार बणिजी, घिटी घिटी अॼु गुलनि सां वासी पखी पखी वही पुकार बणिजी, असीं वतन जा मज़ूर हारी। हिन नज़्म में शायर चए थो असीं वतन जा मज़ूर, असां पंहिंजे वतन जा मज़ूर आहियूं, असां पंहिंजे वतन जा हारी आहियूं। खिज़ा माना जेको आहे सो बुरा ॾींहं ख़राब ॾींहं कढूं पिया, छाकाणि खिज़ा हूंदी आहे त सॼे इलाइक़नि में जेके वण गुल ॿूटा जेके उन्हनि में पाण छणी वेंदा आहिनि। माना असांजे क़ौम में ॾिसो, मां पहिरियों वाज़े करे चुको आहियां, शाइरी जो ज़ाहिरी मक़सदु हिकिड़ो हूंदो आहे, अंदरूनी मक़सदु ॿियो हूंदो आहे। इन ई शाइरी हूंदी आहे त उहा असांजे अकुल ते आहे, असांजी सोच ते आहे, असांजी सम्झ ते आहे, असां उनखे शेर खे कीअं सम्झूं था, असां उन शेर खे कीअं जेको आहे सो वाज़े कयूं था, असां उन शाइर मां कहिड़ियूं शेर मां कहिड़ियूं जेको आहे सो ख़ूबियूं कढूं था, असां उन शाइरीअ मां कहिड़ा जेको आहे सो मक़सदु हासिल कयूं था। इहो असांजो असुल जेको मक़सदु हूंदो आहे। खिज़ा कढूं पिया बहार बणिजी माना जेके बि ॾुख वारा ॾींहं आहिनि, जेके बि जेको आहे सो ख़राबी वारा ॾींहं आहिनि, उन्हनि ख़राबियुनि खे कढूं पिया, उनखे ख़ुशीअ में तब्दील कयूं पिया। खिज़ा कढूं पिया बहार बणिजी, घिटी घिटी अॼु गुलनि सां वासी, हर जॻह ते जेको आहे सो गुल ई गुल वासिजी विया आहिनि, हर जॻह ते गुल ई गुल अचनि पिया वेठा। तंहिंजे करे चए पियो त पखी पखी वही पुकार बणिजी, हर छो त वण जे पखी उते उन वण ते ईंदो जंहिंमें जेको आहे सो वण तमामु घणा हूंदा ऐं पन तमामु घणा हूंदा, उते ई पंहिंजो अचे आखेरो ठाहींदो आहे। असीं वतन जा मज़ूर हारी, असां पंहिंजे वतन जा मज़ूर आहियूं, असां पंहिंजे वतन जा हारी आहियूं, असां पंहिंजे वतन जी लाइ सिर कुर्बान कंदड़ आहियूं। गज़ल बेत गीत में फ़र्क़ु ॿुधायो। अदा ग़ुलाम अली मुंहिंजा भाउ
मां इन शयुनि ते केतिरा ई दफ़ा बार बार ॻाल्हाए चुको आहियां जे असां सिर्फ़ इन बार बार इन ही शइ ते ॻाल्हाईंदासीं फ़र्क़ में त असां अॻिते वधी कोन सघंदासीं। तव्हां पोयां वीडियो रखियल आहिनि, उन वीडियो में तव्हां ॾिसी छॾियो इन जा मक़सद, इन जा फॉर्मेट, इन जा घाड़ेटा, कहिड़ी शाइरी घाड़ेटे वारी आहे, कहिड़ी बग़ैर घाड़ेटे वारी आहे, मां उन ते वाज़े करे चुको आहियां। ठीकु आहे। डुकार ॾेहां तड़े छॾियोसीं सुकार साणे हमें अची वियो। डुकार ॾेहां तड़े छॾियोसीं सुकार साणे हमें अची वियो। ख़ुशीअ में हर दिलि नची रही आहे, जियो जियो जी तवार बणिजी असीं वतन जा मज़ूर हारी। इन में चए थो डुकार डुकार में डुकल, जेके ॾुख वारा ॾींहं हुया, ॾुकारल ॾींहं हुया, कुझु कोन हुयो, उनखे ॾींहं में तड़े छॾियोसीं। छा सां? पंहिंजी महिनत सां, पंहिंजी जिदोजहद सां, पंहिंजी जाखोड़ सां, पंहिंजी जेको आहे सो हिम्मत सां। सुकार साणे हमें अची वियो। साणे पंहिंजे मुल्क में जेको सुकार अची वियो, हर हंधि सुख अची वियो, हर हंधि सुकार अची वियो आहे। ख़ुशीअ में हर दिलि नची रही आहे। जॾहिं माण्हू ख़ुशि हूंदो आहे त ख़ुशीअ मां दिलि नचंदी पई आहे। जी बिल्कुलु, नज़म में मुसलसल हिकिड़ो ई ख़्याल हलंदो आहे, छाकाणि नज़म जी माना आहे पोयल, ऐं उन नज़म में हिकिड़ो ई ख़्याल मुसलसल हलंदो आहे, उन ख़्याल खे अॻिते वधायो वेंदो आहे। ज़बरदस्त, वेल डन। बनीअ बनीअ ते मनह ठही विया, बनीअ बनीअ ते मनह ठही विया, कसीअ कसीअ ते कदम खुपी विया, सले सले ते सफ़ा ॼमी वियो, नंढा वॾा जान निसार बणिजी असीं वतन जा मज़ूर हारी। जेतिरा बि आहिनि, हर बनीअ ते, वाहण ते, वसीअ ते, कसीअ ते, सले ते, सफ़ा माना हू पंहिंजे दस्तरस रखी छॾनि। उन्हनि सभु चयो त हाणे असांखे जेको आहे सो महिनत करणी आहे, हाणे असांखे जिदोजहद करणी आहे, हाणे असांखे जेको आहे पंहिंजे वतन जे लाइ अॻिते वधणो आहे, हाणे असांखे पंहिंजे वतन जे लाइ सभु कुझु करणो आहे, ऐं का शइ असांखे पोइ न पेर ॼमाए करे अॻिते वधणो आहे। तॾहिं चए थो नंढा वॾा जान निसार बणिजी। उन्हनि सभिनी जेके नंढा हुजनि वॾा हुजनि, उन्हनि सभिनी पंहिंजो पाण खे जान निसार करे छॾियो आहे। मतां खिवण जो को खरो जलाए। खरो माना जेको अन्न जॾहिं असां गॾु करे हिकिड़े हंधि रखंदा आहियूं, उनखे खरो चयो वेंदो आहे। मतां खिवण को खरो जलाए, मतां ककर को घड़ो वसाए। मतां हितां जी हर शइ हसीन आहे, वसो वसो पर मल्हार बणिजी असीं वतन जा मज़ूर हारी। अंदेशो बि आहे, मतां खिवण को खरो जलाए। तव्हां ख़्यालु कयो, मतां खिवण अचे, का खरो तव्हांजो अन्न जेको रखियल आहे उनखे जलाए वञे, मतां को ककर अचे, उहो वसी पवे, ऐं तव्हां जेको आहे अणॼाण रहो, उन शयुनि खां तव्हांखे ॼाण रखणी आहे त कॾहिं मींहुं वसे थो, कॾहिं खिवण अचे थी। उन सभिनी शयुनि जी तव्हांखे आगाही हुजणु घुर्जे, ऐं उन्हनि खे बि जेको आहे इल्तिजा आहे। मतां हितां जी हर शइ हसीन आहे, असांजी जेका शयूं जेतिरियूं बि आहिनि उहे हसीन आहिनि। वसो वसो पर मल्हार बणिजी, जेकॾहिं तव्हां वसो था भले वसो, असांखे एतिरा सां, छाकाणि तव्हांजे वसण सां ई असां आबाद थियूं था। कंहिंखे बादलनि खे चए थो तव्हांजे वसण सां असीं आबाद थियूं था, मल्हार असांजा ख़ुशियूं खणी अचो, असां वतन जा मज़दूर हारी आहियूं। असांजे साईं इहे मज़दूरी ऐं हारी करे असां पंहिंजे मुल्क खे संवारियूं था ऐं मुल्क खे गुज़ारियूं था। इन सां ई ॼाण खपे थी त असां पंहिंजे मुल्क सां केतिरा सचा आहियूं, असां पंहिंजे मुल्क सां कंहिंखे केतिरो वधाए सघूं था, केतिरो अॻिते वठी वञी सघूं था। किथे मिलनि में पघर वहायूं, किथे बनियुनि में कड़ी कमायूं। किथे मिलनि में पघर वहायूं, किथे बनियुनि में कड़ी कमायूं। निराड़ साड़ियूं लुहार बणिजी, कंडा लताड़ियूं थनार बणिजी असीं वतन जा मज़ूर हारे। छा अवामी शाइर इहो ई हूंदो आहे, जेको पंहिंजे कंहिं हिकु फर्द खे न, कंहिं हिकु माण्हूअ खे न, पर सभिनी माण्हुनि खे गॾु खणी हलंदो आहे। ऐं हिते हिन उस्ताद बुखारी इहा ई ॻाल्हि कई आहे, किथे मिलनि में पघर वायूं, किथे मिल वारा जेके मज़दूर आहिनि उन्हनि खे यादि कयो अथई, किथे बनियुनि में कड़ी कमायूं, उते बनियुनि में कड़ूं पिया था, पघरनि में उते असां कमायूं पिया था। निराड़ साड़ियूं लोहार बणिजी, असां पंहिंजे जेको लोहार जेको हूंदो आहे न, उहो तपिश में, उहो गर्मीअ में, उहो बाहि में, उहा परवाह न कंदो आहे त जेको आहे मूंखे हथियार जेको आहे गर्मी पई थिए, पर तेज़ गर्मी जॾहिं हूंदी आहे उन गर्मीअ में उहो लोह खे जेको आहे रिझाईंदो आहे ऐं लोह खे जेको आहे सो साड़ींदो आहे, ऐं उन मां जेको नवां औज़ार ठाहींदो आहे। तॾहिं चए थो कंडा लताड़ियूं धनार बणिजी, असां जेको धनार आहियूं, असां पंहिंजे जेको बानियुनि में असां पंहिंजे जेको माल खे चाहियूं था त धनार बणिजी, सिर्फ़ु इन जे लाइ असां पंहिंजे वतन जा मज़दूर आहियूं, असां पंहिंजे वतन जा हारी आहियूं। मज़ूर कुड़मी ज़रूर आहियूं मगर वतन जो गुरूर आहियूं। मज़ूर कुड़मी ज़रूर आहियूं मगर वतन जो गुरूर आहियूं। जियूं त जीअ जा जियार बणिजी, मरूं त मरूं वफ़ा जा मीनार बणिजी असूं वतन जा मज़ूर हारी। उस्ताद बुखारी जी ॻाल्हि हिकु ज़ाहिर थिए थी त मज़ूर कुड़मी ज़रूर, असां ज़रूर आहियूं, असां मज़ूर आहियूं, असां कुड़मी आहियूं,
असां हारी आहियूं, असां नारी आहियूं, मगर वतन जो गुरूर आहियूं। छाकाणि त जेकर असां आहियूं त वतन जी आन आहे, वतन जी शान आहे, वतन जो मान आहे, वतन जो नालो ऊंचो आहे असां सां। छाकाणि त इहा महिनत असां कयूं था, महिनत जदोजहद असां कयूं था, जाखोड़ असां कयूं था, ऐं असांजे करे ई वतन अॻिते वधंदो रहे थो। तॾहिं चवे थो जियूं त जीअ जा जियार गणजी, मरूं वफ़ा जा मीनार, जेकर मरी वञूं त माण्हू पोयां असांजा असांखे जेको आहे यादि कंदा रहनि ऐं वफ़ा चवंदा पंहिंजे मुल्क सां वफ़ा कयईं ऐं वफ़ाईअ जो सबूत ॾिनो आहे। ठीकु आहे, इहो असांजो शाइरी हुई। मां तव्हांखे पहिरियों वाज़े कचुमि त इन मां हिकिड़ो नज़्म मां कोन शामिल कयो जो उन खे मां पोएं लेक्चर में वाज़े करे चुको हुउमि। उहो हुयो हलो त घुम सखर सुहिणो शहर। छाकाणि उहो अची चुको हुयो, तंहिंजे करे मां ॿीहर ते न खणी आयुमि। हाणे हेठियां लफ़्ज़ आहिनि, इन्हनि लफ़्ज़नि जी जा ज़िद लिखो। मश्क तव्हां लाइ शुरू थी चुकी आहे, तव्हां वटि टाइम आहे, स्क्रीन मां स्क्रीनशॉट वठो ऐं इन्हनि जा ज़िद लिखी कमेंट में ॿुधायो त जीअं असां अॻिते वधंदा हलूं। ठीकु आहे, मां तव्हां सां गॾु ई आहियां, हिते तव्हांजा कमेंट ईंदा वेंदा, मां हुन सां पढ़ंदो वेंदुमि। अव्वल आला जोड़, इन्हनि टिनि लफ़्ज़नि जा ज़िद खपनि, ज़िद। ठीकु आहे, हलो अॻिते। नात में हम आवाज़ लफ़्ज़ कहिड़ा आहिनि? जेका नात असां चयोसीं पढ़ीसीं उन में हम आवाज़ लफ़्ज़ कहिड़ा आहिनि उहे तव्हांखे ॿुधाइणा आहिनि। ठीकु आहे, साईं टेस्ट अॼु आहे या न अदा? बिल्कुलु टेस्ट अॼु आहे, राति 9 बजे खां वठी टेस्ट शुरू थींदो, पंहिंजो जेको शेड्यूल आहे। ठीकु आहे, हेठियनि लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखो। हिन लफ़्ज़नि जूं माना खपे, काहिल, सारंग, मंडल। इन जा मां तव्हांखे मानाऊं मथे ॿुधाए चुको आहियां, हाणे मानाऊं तव्हां ॿुधाईंदव। शेख अयाज़ ऐं तनवीर अब्बासीअ जा असुल नाला लिखो। शेख अयाज़ ऐं तनवीर अब्बासीअ जा असुल नाला लिखो। ज़बरदस्त, तव्हांजा कमेंट्स अचण शुरू थी विया। शाकिर अली, सब खां मोहम्मद असलम, अव्वल जो ज़िद आखिर, ज़बरदस्त। मुज़म्मिल खोसो, अव्वल आखिर, आला अदना, जोड़ तोड़, कटन जोड़ तोड़। ठीकु आहे, ईअं ई अची वक़्ते शाहनवाज़ जो अव्वल जो ज़बरदस्त, शाहनवाज़ जो अची मोहम्मद असलम जो जोड़ जो ज़िद तोड़ या टुटल, ज़बरदस्त। मोहम्मद हम आवाज़ माना सेम आवाज़। ठीकु आहे, हम आवाज़ माना सेम आहे, उन जा असांखे उन नात में कहिड़ा हम आवाज़ हुया उहे ॿुधाइणा आहिनि तव्हांखे। ठीकु आहे, मां सवाल पूरा कयां, हम उन नात ते बिया थो वञी, तव्हां हम आवाज़ ॿुधाईंदव। लफ़्ज़नि सां ठहिकंदड़ जुमिलो ठाहियो। इन खे तव्हां बिल्कुलु स्क्रीनशॉट वठो ऐं मज़े सां इन जा मूंखे तो मुकमल करे ॾिजो त कहिड़ो लफ़्ज़ जेको पहिरियों लफ़्ज़ आहे जुमिले सां कहिड़ो ठहिकंदो अची। मां हिकिड़ो हिते मुकमल कयां थो, ॿिए खे तव्हां मुकमल कंदो। ठीकु आहे, मां एनोटेशन ते वञां थो। ही अची वियो हिते, ही जेको लफ़्ज़ आहे पर हे पोरे खां, ही पोरे खां जेको लफ़्ज़ आहे तव्हां वटि आर न करणु घुर्जे। ठीकु आहे, पोरे खां आर न करणु घुर्जे, इहो आहे जुमिलो। ठीकु आहे, मुकमल। बाक़ी हेठियां जेके आहिनि उहे तव्हांखे मुकमल करणा आहिनि। स्क्रीनशॉट वठो हिन जो ऐं उनखे मुकमल कयो, जवाब असांजा अॻिते ईंदा। मां हम आवाज़ लफ़्ज़नि ते वञां थो जीअं तव्हां हम आवाज़ जो जवाब ॾेई सघो। हिन नात में कहिड़ा हम आवाज़ लफ़्ज़ आहिनि उन जी तव्हां मूंखे ॿुधाईंदो। हया नूर, मुबारक अली, नूर नबी, ज़बरदस्त। मोहम्मद असलम, काल जो मतिलबु काल कोन्हे अदा, काहिल आहे। काहिल लफ़्ज़ आहे, काहिल, काहिल जी माना छा आहे उहो ॿुधाइणो आहे। ठीकु आहे, मुज़म्मिल खोसो, पोड़े खां कॾहिं आर न करणु घुर्जे। ठीकु आहे, ज़बरदस्त। शाकिर शाबिर, अमड़ जो अदब ऐं एहतराम कजे ऐं चयो मंझे, ज़बरदस्त। तव्हांजा ईअं ई जेको आहे अज़ल जो ज़िद अदना, अव्वल जो ज़िद अदना, अव्वल जो ज़िद अदना न यार, हिन कयो अव्वल जो आखिर, ज़बरदस्त।
तार मोहम्मद बोलदार, आखिरी नंढो मुमल, मुबारक अली, नूर मोहम्मद न नूर नबी, मुबारक अली ऐं नूर नबी। ठीकु आहे, ज़बरदस्त, तव्हांजा कमेंट अचनि पिया ऐं वञनि पिया अॻिते। हाणे मां चवां थो वञूं था जवाबनि ते। तव्हां हम आवाज़ में ॻोल्हे चुका हूंदो ऐं हम आवाज़ हाणे मूंखे तव्हां कमेंट में ॿुधाईंदो त कहिड़ा हिन में हम आवाज़ लफ़्ज़ आहिनि। गौर सां ॾिसो, हाणे जवाबनि ते अचूं था असां। हाणे तव्हांजा साम्हूं जवाब अची विया। हेठियनि लफ़्ज़नि जा ज़िद लिखो। अवल जो आख़िर, आला जो अदना, जोड़ जो तोड़। नात में हम आवाज़ लफ़्ज़ आहिनि। सुधीर वीर मीर, सुधीर वीर मीर, घोट मोट, तारीफ़ शरीफ़, शाह सियाह। इहे इन जा हम आवाज़ लफ़्ज़ आहिनि। हेठियनि लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखो। काहिल माना सुस्त, काहिल माना सुस्त, सारंग माना मींहं। ठीकु आहे, इहे असां वटि मानाऊं आहिनि जेके असांखे साम्हूं नज़र अचनि पियूं। मूं वटि मुंहिंजी जेको आहे इंटरनेट बंदि थी वई आहे, तव्हांजा कमेंट्स मां नथो पढ़ी सघां पियो, इन जे लाइ मां माज़रत थो कयां तव्हांखे पियो। बाक़ी मां तव्हांखे जवाब तव्हांखे ॾियां पियो। सारंग जी माना मींहं, बंडल माना मज़ो, तमाशो। ठीकु आहे। शेख अयाज़ ऐं तनवीर अब्बासी, असुल नाले में शेख अयाज़ जो मुबारक अली ऐं तनवीर अब्बासी जो नूर नबी। ठीकु आहे। लफ़्ज़नि सां ठेकंदड़ जुमिलो मिलायो। पोरीअ खां आर न करणु घुर्जे। जेको जंहिं रंग जो लफ़्ज़ आहे उन लफ़्ज़ सां जुमिलो आहे। अमड़ जो अदब ऐं एहतराम कजे ऐं चयो वञिजे। यतीम खे भाइणु घुर्जे। नंढड़नि सां शफ़क़त ऐं महिरबानी कजे। हिक जेॾनि सां मोहबत ऐं प्यार करणु घुर्जे। इहो असांजो अॼु जो मौज़ू हुयो जेको असां तव्हांजे साम्हूं रखियोसीं। इंशाअल्लाह सुभाणे यानी कि ईंदड़ लेक्चर सां वरी तव्हां सां गॾु हूंदासीं ऐं उन्हीअ में तव्हांखे किन वधीक नयुनि शयुनि सां रोशनास कंदासीं। महिरबानी कयो पोयां लेक्चर ॿुधो, उन लेक्चरनि में इहे सभु जेके तव्हांजा सवाल आहिनि मुकमल थियल आहिनि। असां अॻिते वधण जी कोशिशि कयूं। अञा असांजो अॻिते जहान पियो आहे, 7हों क्लास आहे, 8हों क्लास आहे, उन खां पोइ ग्रामर आहे। जेकर असां इन्हनि शयुनि ते बीठा ई हूंदासीं त अॻिते वधी कोन सघंदासीं। इन जे करे कोशिशि कयो अॻिते वधो ऐं अॻिते वधण सां ई असां बहितर खां बहितर नमूने से पढ़ंदासीं। असां तव्हां सां गॾु आहियूं। असां सवालनि जा जवाब हर वक़्तु तव्हांखे ॾींदासीं, पर हिकिड़ो तरीक़ो आहे, उन तरीक़े जे मुताबिक़ हलबो ऐं उनखे अॻिते वधी हलबो। ठीकु आहे, इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।